खैरपुर में खबर ईंदा हलो त हक़ ऐं सच जो साथ ॾियण ते सहाफ़ियुनि खे क़त्ल करण बंदि कयो वञे। नेशनल प्रेस क्लब सखर खिलाफ़ साज़िशूं बंदि कयूं वञनि। खान मोहम्मद खान नेशनल प्रेस क्लब सखर के बिना जवाज़ मिसमार करण खिलाफ़ खैरपुर जे सहाफ़ियुनि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवानी प्रेस क्लब खैरपुर जो सदर खान मोहम्मद खान, जनरल सेक्रेटरी सनाउल्लाह मेमूण, सीनियर सहाफ़ी गुलाम क़दर सुमरो, अब्दुल सत्तार मेहराणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त आज़ाद सहाफ़त मथां साज़िशुनि तहत हमला करण कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। हिननि चयो त गुज़िरियल ॾींहुं सखर इंतज़ामिया पारां नेशनल प्रेस क्लब सखर खे मसमार करण जी कोशिश कई वई, जंहिं जी मज़ामत करियूं था। हिननि चयो त सखर जे सहाफ़ी भाइरनि सां हर ॾुख जी घड़ी में गॾु आहियूं, खेनि अकेलो न छॾींदासीं। हिननि चयो त नेशनल प्रेस क्लब सखर ऐं सखर जे प्रोफेशनल सहाफ़ियुनि खिलाफ़ साज़िशुनि जो सिलसिलो बंदि कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।